नाज़रीन, लोक अदब जे ॼाणू ऐं उत्तर सिंध जे क्लासिकल वॾेरे तौरु मशहूरु फ़क़ीर हाजी क़ाइम खान बंबरो जी 3 वरसी जे मौक़े ते चूंडको भरिसां ॻोठ फ़क़ीर क़ाइम खान बंबरो में उठनि जे बैनल सूबाई नुमाइश कराई वई। रिपोर्ट करे रहियो आहे पीराणो साहिल बंबरो। सोनवर्णी सिंध धरती जो चपो चपो तोड़े जो वस्ती वाहन कंहिं न कंहिं हवाले सां कल्चर, सकाफ़त, तहज़ीब या कंहिं ॿियनि रंगनि सां खूबसूरत ऐं रंगारंग बणियल आहे। हिन धरतीअ मथां हर धरतीअ जाए कंहिं न कंहिं हवाले सां पंहिंजे हिसे जो हथ वधायो आहे। जॾहिं त थर जेको रेगिस्तान ऐं बयाबान हूंदो आहे, उन थर जी सवारीअ जो बादशाह जेको सवारी लाइ जानवर करार ॾिनो पियो वञे, उहो उठ आहे जेको क़दीम सिंध खां जदीद दौर ताईं अञा जीअं जो तीअं मालवनि ताईं भाॻिया माण्हू वॾे ज़ौक़ ऐं शौक़ सां हिन खे पालनि था। उठ जंहिं ते लखे रुपयनि जी लागत जी सिर्फ़ सिंगार जो ख़र्च अचे थो ऐं हू सिर्फ़ मुख़्तलिफ़ हंधनि ते गोए, रक़्स या ॿियनि करतबनि लाइ पेश कनि था। अहिड़ी रीति चूंडको भरिसां सिंध जे सिंधी लोक अदब जे ॼाणू डॉक्टर नबी बख्श बलोच जे वेझे साथी ऐं अॻूणे क्लासिकल उत्तर सिंध जे वॾेरे फ़क़ीर हाजी क़ाइम खान बंबरो मरहूम जी 3 वरसीअ जे मौक़े ते बैनल सूबाई उठनि जी नुमाइश लॻाई वई, जंहिंमें मुल्क जी कुंड कुड़छ खां सवार मुख़्तलिफ़ नसुलनि जा उठ साण करे नुमाइश में पहुता ऐं हुननि उन नुमाइश में मुख़्तलिफ़ उठनि खां करतब कराया ऐं उन सां गॾु गोए में डोड़ाए भरपूर दाद हासिल कयो। दाद दौरान उठनि जा केॾा न दिलचस्प नाला, कंहिं वक़्तु कबूतर, कंहिं वक़्तु मोर ऐं कंहिं वक़्तु राकेट मैदान में लथल हो। उठनि जो साईं खपती आहे, नंढा गोरा आहिनि, वरी उहे वॾा करे जवान करे पाले पंहिंजे ख़र्चनि हर्जनि ते सुवार उस्ताद आहिनि जेके हिननि खे तयारी था कराइनि, डांस था कराइनि, नाच था कराइनि। इन में काछी आहिनि, सिंधी आहिनि, ओतरादी सर्जन, रहीमयार जा, पंजाब जा सर्जन, इहे सभई उठ आहिनि हिते जेके हलनि था। भाई घटि में घटि असांजे वॾनि खां वठी 50-60 साल खां वठी इहा महिनत खपत हले थो पियो। सिंध जी सखावत आहे, इहे उठनि जा, माण्हुनि जा मेला मोहबत जा, कुर्ब जा, इहे पाण में हलनि था। हिन में न ॿी शर्त आहे, न का ॻाल्हि आहे। वधि में वधि हिन में असां पंहिंजो सहकार था कयूं, ॿिए कंहिंजो बि हिन में तावन न आहे। वरसी जीअं बाबा खां पोइ रखी आहे, हर साल वांगुरु वरसी कंदा चवंदा। असां वटि पाकिस्तान जे कुंड कुड़छ जा माण्हू बि अचनि था ॾिसण हिन शौक़ खे, ऐं उन खां अलावा पूरे सिंध जा उठ माण्हू असां वटि महिरबानी करे ईंदा आहिनि, उन जी ख़िदमत असां कंदा आहियूं। साल हिते मरहूम हाजी क़ाइम खान बंबरे जी औताक़ ते मेलो थींदो आहे। हे ॾाढो सुठो प्रोग्राम आहे। पुराणे ज़माने खां वठी शौक़ु आहे उठनि जा। कंहिंजो सिंगार नालो आहे, कंहिंजो प्यारो नालो आहे, कंहिंजो कहिड़ो नालो आहे, हर कंहिं मुख़्तसिर जेके नाला आहिनि मालिकनि जा शौक़ आहिनि रखिया अथनि। हीउ जेको बि असांजी सिंध जी सकाफ़त आहे, जॾहिं ही कंहिं ज़माने खां वठी मेला शुरू थिया आहिनि। पहिरों नंबर झुल आहे, तंहिंखां पोइ हिंडो आहे, गानियूं आहिनि, गोर बंद आहे, कड़ियूं आहिनि, छेरियूं आहिनि, सिंगार काफ़ी सारा आहिनि, गाना आहिनि। तक़रीबन असां शौक़ु आहे, सभु कंहिंजो शौक़ु पंहिंजे पंहिंजे हिसाब जा आहिनि। के छेरियूं था विझनि, के कड़ियूं था विझनि, के ईअं था ठाहिनि। उठ असांखे जेको आहे मेड़ा ई समुंडी उठ जेके आहिनि बदीन जा, उहे असांखे बहितर था लॻनि। बहितरीन शौक़ु आहे हिते। शौक़ीन परे परे खां आहिनि, पूरी सिंध जा शौक़ीन हिते ईंदा आहिनि। नुमाइश में शरीक शौक़ीन तोड़े जो सुवारनि जा केॾा न हौसला बुलंद हुया ऐं हू सिंधी सकाफ़त जे हिसे जो ई कमु कंदे फ़ख़ुर महसूस कनि पिया ऐं हू चवनि पिया त असां धरतीअ सां अञा मोहबत तौरु अहिड़ा वक़्ती मेला मल्हाईंदा रहंदासीं। पीराणो साहिल बंबरो, आवाज़ TV न्यूज़, नारो।